खैरापुर नथन शाह में ॾींहं ॾिठे जो सरेआम खुन जी वारदात थी आहे। नेशनल बैंक भरिसां आमिर अली आराइन जे गिह ऐं खंड जे डिपो जे दुकान ते वेठल मुलाज़िम अनवर सुमरो खां 2 नामालूम बट लॻल। हथियारबंद मोटरसाइकिल ते सवार दुकान अंदर थी। मुलाज़िम अनवर सुमरो खे हथियारनि जे ज़ोर ते 5 खां 6 लख रुपयनि ऐं मोबाइल फ़ोन फुर करे आसानी सां फ़रार थी विया। जॾहिं त मुलाज़िम अनवर सुमरे जो चवणु हो त मां सुबुह जो जीअं ई सुबुह जो दुकान खोलियमि त 2 ॼणा बट लॻल हथियारबंद फ़ोरू मूं ते हथियार सिधा करे खानी में पियल 5 खां 6 लख ऐं मोबाइल फ़ोन खणी आसानी सां फ़रार थी विया। हुन वधीक चयो त मूंखां ॾींहं ॾिठे जो फुर थी आहे, मूंसां इंसाफ़ कयो वञे, असां खां फुर थियल पैसा ऐं मोबाइल फ़ोन वापसि कराई वञे। मां हिकु नंढड़ो मुलाज़िम आहियां। IG सिंध DIG हैदराबाद ऐं SSP दादू खे अपील कंदसि त मूंसां इंसाफ़ कयो वञे। बरकत अली चांडियो, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ खैरापुर नथन शाह।